अस्सलाम वालेकुम या अली मदद। आउं आहियां सिंगर निगर नाज़। जीअं त असांजो सिंध जो तमामु बहितरीन रागी मोहतरम अदा शमन अली मिराली साहब जंहिंजो भाणजो दहशतगर्दी में क़तल थी वियो। सो मुंहिंजे बाशऊर अवाम ऐं सिंध जे हुकुमराननि खां अपील आहे, असां हिकु फ़नकार आहियूं, वरी फ़नकार आहियूं, सो असांजी अपील आहे त अदा शमन अली मिराली साहब सां इंसाफ़ कयो वञे। जेको बेगुनाह क़तल थी वियो आहे उन जे रत सां इंसाफ़ थियणु घुरिजे। अलाए सिंध जा केतिरा असांजा आर्टिस्ट अदा शमन अली मिराली सिंध जो वॾो नालो आहे, सभु रोडनि ते बीही करे इंसाफ़ जे लाइ अपील कनि था, घुर्ज कनि था। सो ख़ुदारा असां फ़नकारनि सां इंसाफ़ कयो वञे। अदा शमन अली मिराली साहब जेको एॾो वॾो आर्टिस्ट आहे, एॾो सुरीलो आर्टिस्ट आहे, उहो इंसाफ़ जे लाइ दर दर दाहींदो थो वधे। सो असांजी गुज़ारिश आहे, असांजी अपील आहे, ख़ुदारा असांजी सार लधी वञे फ़नकारनि जी। असां फ़नकार कंहिंखे दांह ॾियूं? जेको बेगुनाह क़तल थी वियो आहे उन जे रत सां इंसाफ़ थियणु घुरिजे। असां पंहिंजे वतन में, पंहिंजे सूबे सिंध में ईअं मारिया था वञूं फ़नकार। सो ख़ुदा जे वास्ते असांजो एतिरो तमामु बहितरीन वॾो आर्टिस्ट इंसाफ़ जे लाइ रोईंदो थो वते, उन सां इंसाफ़